अस्सलाम वालेकुम। बुलड़ी शाह करीम वे जो मुलाकात रग मलूक शाह माइनर ते गोट मोहम्मद जुमन मला में 6 घर सड़ी राख थी विया। तफ़सील मूजिब गोट मोहम्मद जुमन मला जे रवायती मुसाफ़िरनि जे अॻियां दाईंदे चयो त असांजे घरनि में 2.5 लख कैश, 1 मोटरसाइकिल, 3 मोटरसाइकिलनि जा कागज़, माई अला ॾिनी पेंशन जा कागज़, खाधे पीते जो सामान, हंध बिस्तरा, कुकड़ बाह में सड़ी राख थी विया। मुलाकात पुलिस खे बाह जो इतला ॾिनो वियो, जंहिं कंट्रोल रूम कॉल करे फायर ब्रिगेड खे इतला जे फ़ौरन बैदि टनो मोहम्मद खान फायर ब्रिगेड बाह मुतासिर ॻोठ मोहम्मद जुमन मला पहुची बाह विसाइण ते राब्तो आंदो। मुतासिर ॻोठाणनि हबीबुल्ला मला, सिकंदर मला, अली अहमद मला, माई अला ॾिनी, लतीफ़ा मला साहिबनि खे ॿुधायो त असांजे घरनि खे खानो मला नाले शख़्स बाह लॻाई आहे। असांजो 10 लख खां घणो नुक़सानु थियो आहे। असां ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं, रोज़ानो मज़दूरी करे पेट गुज़र कंदा आहियूं। नियाणियुनि जे ॾाज लाइ सामान गॾु कयो हो, उहो बि बाह में सड़ी वियो। असां ज़िले इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खे अपील था कयूं त असां सां वार कई वञे, असां हिन सख़्तु गर्मी में मासूम बचनि खे उस खां बचाए सघूं। रिपोर्ट लाल टीवी न्यूज़, बुलड़ी शाह करीम। मुझे कुटला डाची वठी पेटी में रखियो, रली चपड़ सुपी मुहेडी भरे रखी, वा मुंहिंजी सड़ी गई, का शइ कान्हे रही आहे। मुंहिंजा अंग जा कपिड़ा सड़ी विया, कागर बि मुंहिंजा सड़ी विया उन गाॾीअ जा। ऐं मुंहिंजो मिस्किन पुटु तेरी छेलनि जे बारे में ॿधाए मुंहिंजे खे माराए, पोइ 50,000 फरियाद मूं पुटु छॾायो। असीं बस वारनि सां अपील था कयूं, महिरबानी करे असां सां मदद कई वञे। ऐं असांजी मोटरसाइकिल सड़ी खाक थी वई आहे ऐं 3 मोटरसाइकिलुनि जा कागज़ सड़ी ख़तमु राख थी विया आहिनि। बस वारनि सां अपील था कयूं त असां सां मदद कनि ऐं असांजे बचत सिर्फ़ु इहे अॻिते ते जेके कपिड़ा अपीलनि इहे बच्चा बचाया सिर बचाया है। अतरा थी बाहि ॾिनी वई आहे, ॿुधा अथरा थी बाहि लॻी वई, अतरा थी ॾिनी वई आहे, नालो ॿुधा थी बाहि ॾिनी वई आहे, खानू ॿुधा नालो खानू अतरा थी बाहि ॾिनी वई आहे, खान मोहम्मद मला उन अतरा थी बाहि ॾिनी वई आहे। असांजो सॼो अलो तलो साड़े चट करे छॾियईं आहे। असांजी दुश्मनी असांजे मामे खे ॿधाइण लाइ छेलनि में कूड़ करे उन्हनि ते इल्ज़ाम हणी उन ते ॿधाऊं। छेलनि में उहो ई साॻी चोर 2 साल अॻे छेला चोरई आहिनि, उन में छेलनि जा चोर भाॻिया पाण ख़ुदि आहिनि। रो करे असांजा मामूं ॿधाऊं, उन खां वठी असांजे अखियुनि जे अॻियां माना दुश्मनी करे अचनि पिया। बाबा मुंहिंजो अलो तलो सड़ी वियो, मुंहिंजी गाॾी सड़ी वई, मुंहिंजो पुटु ॿधाऊं सीधे वञी कहूं हथ थी बाहि ॾेई विया हलियान पुटु, असांखे ज़ुल्म करे विया। मिलंदी हुई न मुंहिंजे घर वारे जी, ऐं पघार खणंदी हुई, मुंहिंजा कार्ड वक़्तु सभु बुक सड़ी विया, कापियूं सभु ख़तमु थी वई। मूंखे 2 महीना थिया आहिनि, पघार कोन मिलियो, मूंखे पहिरीं ते मिलणो। तव्हांजे घर वारे जो नालो? मोहम्मद मूसो मला। हा, ऐं उन जी तव्हां पेंशन खणंदा हा, हुआ, उहे कागज़ बि सड़ी विया? सड़ी विया, कापियूं कार्ड सभु जीवन हींअर ठाहिनि उहे सभु सड़ी विया।